नाज़रीन तरफ़ अवां खे ॿुधाईंदा हलूं त चोहर जमाली में बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद सिद्दीक़। हाँ बिल्कुल, चोहर जमाली ऐं भरपासे जे इलाइक़नि में बिजली जी लोड शेडिंग शहरीन खे मुश्किलातनि में विझी छॾियो आहे। बिजली जी तवील लोड शेडिंग सबबि कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। शहरी अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। उन ई हवाले सां हिते कुझु शहरी मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त काफ़ी ॾींहंनि खां असांजे हिन शहर चोहर जमाली में लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। असां हिते परेशानी वारी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं। न असांखे मस्जिदनि में पाणी मौजूदु, न घरनि में पाणी मौजूदु। ज़िंदगी जूं सहूलियतूं असांखां सभु वहिलियूं आहिनि। चोहर जमाली में बिजली जो तमामु बहरान आहे। 24 कलाकनि मां 18 कलाक लाइट या 16 कलाक लाइट हले थी, नथी हले। 6 कलाक या 4 कलाक लाइट हले थी। इन जो सबबु इहो आहे त लाॾी खां चोहर जमाली ताईं जेको जो लाइट जेके खंबा आहिनि या तारूं आहिनि उहे खस्ताहाली जो शिकार आहिनि। तव्हां चोहर जमाले शहर वासियुनि जा वीचार ॿुधा। शहरीन मुतालबो कयो आहे आला अख़्तियारनि खां त फौरी मुरमत कई वञे तारनि ऐं पोलनि जी, त जे शहरी अज़ियत मां छुटकारो हासिल करे सघनि। जी